साईं असांजो ज़ुल्म ना हक़ थियो आहे। असांजी जानी अमदाणी जा ॻोठ मां असांजी छोकिरी ज़ोरी खणाई आहे। मीर ख़ान माछी, गुल हसन हुनजो पुटु, मोहम्मद हसन, अली गुल पुटु हुनजो जे छोकिरे खई आहे उहो अली नवाज़। असां ज़ुल्म करे बंदूक जे हथियारनि जे वसीले सां मारे ज़ुल्म करे ही नंढड़ो मुंहिंजो पुटु भेड़ो हो खणी असां ज़ुल्म करे विया आहिनि। न को दाद न को फिरिया थो थिए। हाणे असांजा कोर्ट में वई कहिड़ी हुकूमत कहिड़ी दाद करे थी, असांजा कहिड़ो फ़ैसिलो असांखे ॾिए थी। असांजा हक़ ॿुॾी वियो, अञा का वहिंवार नथा कनि असांजा। 4-5 ॾींहं रहे अॼु असांखे जवाबु ॾिनो अथनि। इहो ज़ुल्म कयो अथनि असांजा मूंसां। नंढड़ो मुंहिंजो पुटु भेड़ो बंदूकुनि सां मीर ख़ान धक हणी असां विढ़ी तंहिंखां पोइ वञी बांह खई असांजा ज़ुल्म ना हक़ कयो अथनि। इहो नालो मुंहिंजो उर्सा आहे, ऐं जानी अमदाणी हारी आहियां। असां ॿई धुरियूं जानी अमदाणी हारी हुआसीं। असीं पोइ वेठा हुआसीं, आऊं वियुसि पे मज़ूरी ते, पोइ हिननि खे पार त करे वियुसि। मुंहिंजी पार त मुंहिंजे बचनि ई हथ न। ऐं वियुसि हलियो मज़ूरी ते। नंढड़ो मुंहिंजो पुटु हो, घर हो, मुंहिंजो भाउ हो, हुते उतां अॻिते सुम्हारे हुननि पोयां जेको ज़ोरी ज़ना करे मुंहिंजी धीउ खणी हथियारनि जे ज़ोर ते हलिया विया आहिनि। अॼु ताणी अॼु चोथों ॾींहुं थियो असां मूंखे आसिरो ॾेई ॾेई जानी अमदाणी अॼु मूंखे जवाबु ॾिनी। बाबा तो ते 60,000 रुपया कर्ज़ु आहे, मूंखे कर्ज़ु ॾे, भले तूं टपड़ खणी वञ हलियो। हुनखे अलॻि बि अञा कोन चयो आहे। 4 चङा मूं गॾु कयासीं, 4 बिरादर जा मूं गॾु कया, सभु ॻाल्हियूं। पोइ बि ॾाढो थी माठ करे वेही रहियो। मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधई। अॼु आऊं आयो आहियां अदालत में, मुंहिंजी अदालत मदद करे ग़रीब मिसकिन सां मूंसां ज़ुल्म थियो। मुंहिंजी सही कटाई ॾिसो, 2 किलो अटो हलिया, 2 किलो खयां, 5 रुपया कमाया, बचनि खे पिनी खारायो थो। नवाज़ उठे ॻोठ मां पिनी ईंदो आहियां, अयूब ख़ासि करे ॻोठ मां पिनी ऐं पंहिंजा बचा पंहिंजा ज़ुल्म कयो अञा सुधी साईं। उहो लहे करे विया हलनि। मूंखे जानी अमदाणी चए थो अॼु मिलंदी सुबुह मिलंदी, नेठि मूंखे अॼु जवाबु ॾेई छॾियईं। ऐं ग़रीब जेको भॻो हुया हुकूमत जे तरफ़ां हिते आयो आहियां। मदद जेका पुॼे मूं ग़रीब सां करियो ऐं हलियो वञा बसि। न असीं पुलिस तां न असां न विया आहियूं अञा ताईं। ज़मीनदार अञा चयो 4 ॾींहं राय राय न करियो, ऐं वठी थो ॾियां वठी थो ॾियां। नेठि अॼु असांखे जवाबु ॾिनी तॾहिं असां भॻा आहियूं। मीडिया वॾा आहियूं, हाणे असीं पुॼी रहो मीडिया वारा मोकिलियूं न हलिया वेंदासीं असीं थाणे ते वञूं जिते वञूं। असां घोड़ा लाज़मी कंदासीं। जानी अमदाणी जेके बरख़लाक़ जे हिसाब सां घोड़ा कंदासीं। असांखे राय न असांखे कची मां जवाबु ॾिए बिरादरी जो मसइलो। ऐं पाणे असीं ॿधरायूं आहे, केस करियूं आहे, असीं पाणे पंहिंजी हथियार पाणे वठी वञूं। न ॾे त खाई वञे, भले खाई वञासीं। जानी अमदाणी जेको थो हुननि जो साथ न ॾे आहे, मूंखे साथ ॾेई आसरा ॾेई मूंखे विहारे अथई। अॼु जवाबु ॾिनई कर्ज़ु बि मूंखे ॾे, टपल मूंखां खणी भले तूं वञ हलियो। साईं छोकिरी मुंहिंजो नालो जनत आहे, 15 साल जी उमिरि आहे। मीर ख़ान माछी खणी वियो आहे, अली नवाज़, गुल हसन, अमीर बश्क, अली गुल, इहे असीं 4-5 माण्हू सलाह में थी मुंहिंजी न्याणी खणी हलिया विया। हथियारनि जे दौर ते वाह खणी हलिया विया मुंहिंजे। ऐं घर में कोन हिननि खे पार्तूं ॾेई भाउ बचनि मुंहिंजी पार्त आहे। याकब जेको माछी हुन चयोसीं बचा मुंहिंजा कोन्हे, ऐं तुंहिंजा कोन्हे, मुंहिंजा बचा आहिनि। बाबा तूं भले हलियो वञी मज़ूरी कराऊंसीं, सॼी उमिरि मज़ूरी कंदो आहियां, हिननि खे पार्तूं ॾेई वेंदो आहियां। घर में माण्हू कोन अथनि, नंढड़ो मुंहिंजो पुटु सुतल हो, उनखे उतां ते मोकिले। मुंहिंजो पुटु पोयां मुंहिंजी जेका लजा लुट कई अथनि। इहो अदालत में मुंहिंजो फ़ैसिलो ख़ुदा खणी जेको थिए पुॼे मुंहिंजो कनि, मूंसां मदद कनि बसि।